मौलाना मुजीबुर रहमान जा बयान ॿुधण जे लाइ मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। पंहिंजी सिंध जे अंदरि क़तल जो रिशो वॾो आम थी वियो आहे। छा इस्लाम जी तालीमात आहे? इस्लाम क़तल कान रोकियो आहे। इस्लाम त जेको अमुन जो पैगाम ॾिनो आहे। हे जेकॾहिं असांजे मुआशरे जे अंदरि कैटेगरी जे अंदरि सिंध जे अंदरि जेकॾहिं बदमाशी आहे त हिन खे साईं कानून जेको आहे कंट्रोल नथो करे। इस्लाम तमामु वॾी बदमाशी खां रोकियो आहे। इस्लाम हमेशह जेको अमुन जो पैगाम ॾिनो आहे। बाक़ी हिन टाइम जेकी नाअहली आहे, जेके क़तल थियनि था सिंध जे अंदरि, वॾा क़तल थियनि था। हर हिकु चपे चपे ते जेको आहे साईं माण्हू मोल पियो आहे, हुते साईं माण्हू खामखा थोरी ॻाल्हियुनि ते। हे इन जूं ॿ हिकु वॾियूं मेन पॉइंटियूं आहिनि। हिकु असां वटि जेको आहे न क़ौमियत जेको आहे हिते वॾे हवा हिते हले थी क़ौमियत जी। मां साईं जेको आहे मक्सी आहियां, मां साईं जेको आहे उहो बुरो ई आहियां, असांजे जेको माण्हुनि खे जेको आहे तव्हां क़तल कयो आहे, हीअं हूअं क़ौमियत ते। इस्लाम क़ौमियत खे हमेशह जेको आहे ज़वालु ॾिनो आहे। इस्लाम में आहे ई क़ौमियत न, एतदाल सां जेको आहे कमु वठो। इहा जेके असां ॿिए नंबर ते जालत तमामु असां वटि घणी आहे। तालीम न आहे न, तालीम याफ़्ता माण्हू कॾहिं बि इन शयुनि ते फोकस न कंदा आहिनि। कॾहिं बि उहो इन चवंदा हथियार खणी करे जेको माण्हुनि खे उॾाए चयो। तालीम जी वॾी किलत आहे। तालीम जंहिं टाइम सिंध में बाक़ाइदे कामिल अची वई न, पोइ इहे शयूं बिल्कुलु जेको आहे ख़तमु थी वेंदियूं। ऐं ॿिए नंबर ते असां वटि जेको न हिते इंसाफ़ु मिले ई नथो। माण्हू भॼी भॼी अदालतुनि ते ज़लील ग़रीब थी विया आहिनि। क़तल जो इशू को बि आहे, क़तल थियल आहे 10-10, 12-12 साल खां को रिस्पॉन्ड न आहे। ऐं जेकॾहिं तव्हां सिंधी कॾहिं वञो अमेरिका ॾिसो, अमेरिका जी मां ताईद नथो कयां, मथां कुझु साईं अमेरिका नालो खणे थो, पर हिकिड़े कानून खे असां ॿुधाइणु चाहियूं था। अमेरिका कोई बि सिंधी वञे, मां हुनखे चवंदो हिते जेको तव्हां क़तल कयो था न माण्हुनि खे, तव्हां हुते वञो अमेरिका में अंग्रेज़ जे कुते खे मारे ॾेखारियो। अंग्रेज़ जे कंहिं कुते खे मारियो, मां तव्हांखे चङी तरह ॿुधायां थो, 4 महीना तव्हांखे अमेरिका जेल में अंदरि रखंदो। जेकॾहिं कुते खे ज़लील करे मारियो अथव, तशदुद करे, अंग्रेज़ बि तव्हांखे तशदुद करे जेको आहे 4 महीना अंदरि रखंदा। हे शइ कानून जेको आहे उहो ताक़तवर आहे। मां ईअं फॉलो नथो कयां साईं अंग्रेज़नि जे कानून खे साईं जेको आहे फॉलो थो करे, पर ॾिसो केतिरो उन वटि, हालांकि थियणु ईअं खपे त हे इस्लामी कंट्री आहे, तव्हां जेको ईअं कयो। पर अमेरिका में कुते खे मारियो, 4 महीना जेल में अंदरि, हाई क्लास जा तव्हांखे जेको आहे न सोटियूं जेको आहे दॿींदा। उन्हनि माण्हू गणंदा जेके हिते सिंध में जेको खून ख़राबी कंदा। ऐं सिंध में आलमनि खे मारियो, को इशू न आहे। हा साईं, नियाणियुनि खे क़तल कयो, हलियो वञ पतली गली खां निकिरी वञ। चवंदा न पोइ गिडी खां जेको निकिरी वञे, माण्हू खे मारे करे पोइ गिडी खां निकिरी वञ, को तुंहिंजे मथां जेको आहे रिएक्शन ईंदो। किथे साईं? पाकिस्तान जे सिंध सूबे जे अंदरि इहो कानून आहे। माण्हू मारियो, ईअं सम्झो अलाह माफ़ करे माण्हू जो विलियो कुते जे बराबरि बि नथा कनि। एतिरो जेको असां वटि कानून जेको आहे उहो कमज़ोर आहे। ऐं जेकॾहिं इहो कमज़ोर थींदो, पोइ असां पाण बि जेको महफ़ूज़ न थींदासीं। सुभाणे ॿियनि खे मारींदा न, सुभाणे तव्हांखे बि क़तल करे वेंदा। हे मां ख़ासि इन थोरो तव्हांखे जेको आहे दिमाग़नि खे मां खोलणु चाहियां थो। ॿाहिरां गैर मुस्लिम वटि इहो कानून आहे। ऐं मुस्लमान कंट्री कहिड़ी कंट्री आहे? ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह। हालांकि इस्लामी जेको अमुन जी तरफ़ हमेशह सॼो आहे, पर अॼुकल्ह असां मुस्लमान काथे बीठा आहियूं। अलाह ताला जेको आहे अमुन वारो बणाए पूरे पाकिस्तान खे।